This program is sponsored by producer, businessman, lawyer, Shri Muralidhar Tilwani. सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। गणेश जी पूजा तंहिं करे असां सभई मिली करे नमन करूं था सिंधु दर्शन जे ख़बर जी नज़र जी ख़बरुनि ते। सिंध जे सखर जी लैंसडाउन ब्रिज, जंहिं हेठां वहे थी पवित्र सिंधु नदी, जंहिं जे विच में वसियल धर्म खे उजागर कंदड़ साधु बेलो। मुझ धरती मुझो चमन ही मुझो गुलिस्तान, सिंध मोहंदी आमड़ सिंध मुझे जिंद जान। कृष्ण जो रूप आहे सतगुरु साईं गोविंद राम, कण कण में वसंदो आहे सतगुरु साईं गोविंद राम। दया जो सागर आहे, दाता आहे, रहबर आहे रे, हर हंध मौजूद आहे। अज सवाल पुछण खां पहिरीं हिकु ॻाल्हि चवणु चाहींदुमि कि जीअं चंड सितारनि सां सजियल आहे, जीअं गुल कलियनि सां बाग़नि में खिलियल आहे, तीअं ई ॾिसजो इन वीडियो खे, छो कि इने में ही अॼु सिंधियत जो सवाल छुपियल आहे। अखाणिया 79 साल 5 महीना अगूणी हू नौजवान ॿार बणियो वकील। अॼु जे सिंधियत जो सवाल आहे,